अहम ख़बर अवांखे ॾियूं। नून लीग जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो त तब्दीली सरकार आलमी वबा कोरोना जे फंड खे बि न बख़्शियो। करोड़ रुपयनि जो रिकॉर्ड ई गुम कयो वियो आहे। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मरियम औरंगज़ेब चयो आहे त कोरोना फंड्स में 40 अरब रुपयनि जी घपलनि जी निशानदही थी आहे। हुन चयो आहे त कोरोना फंड्स जे करोड़ रुपयनि जो रिकॉर्ड ई गायब कयो वियो आहे। मदीने रियासत ठाहिण जूं दावाऊं कहिड़े मुंहं सां कयूं पई वञनि। मरियम औरंगज़ेब चयो त वफ़ाक़, पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में हर तरफ़ रुगो दिहाड़ियूं लगाइण जो कम थी रहियो आहे। अवांखे अहम ख़बर ॾियूं पिया। नून लीग जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त तब्दीली सरकार आलमी वबा कोरोना जे फंड खे बि न बख़्शियो आहे। करोड़ रुपयनि जूं रिकॉर्ड ई गुम कयो वियो आहे। जॾहिं त लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मरियम औरंगज़ेब चयो आहे त कोरोना फंड्स में 40 अरब रुपयनि जे घपलनि जी निशानदही थी आहे। हुन चयो आहे त कोरोना फंड्स जे करोड़ रुपयनि जो रिकॉर्ड ई गायब कयो वियो आहे। मदीने रियासत जे ठाहिण जूं दावाऊं कहिड़े मुंहं सां कयूं पई वञनि। मरियम औरंगज़ेब चयो आहे त वफ़ाक़, पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में हर तरफ़ रुगो दिहाड़ियूं लगाइण जो कम थी रहियो आहे।